नाज़रीन, उडेरो लाल विलेज में महीने खां बिजली जो सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील न थियण करे शहरी सरापा एहतजाज बणिजी विया आहिनि। उन हवाले सां पेश आहे गुल मोहम्मद हिंगोरो जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं उडेरो लाल विलेज में, जिते बिजली न हुअण करे इलाइक़े वासी सख़्त परेशान आहिनि। उन हवाले सां ही मेहरान टीवी सां पंहिंजा वीचार कहिड़ी रीति था वंडनि, अचो त ख़ान मालूम करियूं। लाइट बहाल कई वञे ऐं नंढा नंढा ट्रांसफार्मर पाड़े पाड़े में रखी ॾिना वञनि त असांखे सहूलियत थिए। हीअं तमामु घणी परेशानी आहे। मस्जिदुनि में पाणी कोन्हे को, घरनि में पाणी कोन्हे को, तमामु घणी गर्मी आहे। बिजली जो अहम मसलो आहे जंहिंमें अञा ताईं कंहिं बि वॾे माण्हूअ हथु कोन विधो आहे। पंहिंजी मदद पाण करे ॻोठ वारा ट्रांसफार्मर जी जेको बि चंदो हूंदो आहे, जेको बि माना पाड़े में गॾु करे ॾींदा आहिनि। ट्रांसफार्मर वधि में वधि बेख़राब हालत में तक़रीबन असां 20 खां 25 चकरी ठाराए चुका आहिनि लाइट जी ट्रांसफार्मर, पर 15 ॾींहंनि जे अंदरि वरी ही धमाको ॾींदो आहे, वरी सड़ंदो आहे। ॾाढी ॾुखाई थी पिया, गर्मी लगी पिया, न को लाइट आहे न को छा। प्लेटूं बिलेटूं कमु छॾे विया आहिनि। महिरबानी करे असांखे अपील था करो त लाइट बहाल कयो। ॾाढी तकलीफ़ साईं आहे न। इहे एतिजा ट्रांसफार्मर असांखे तक़रीबन 2 महीना थिया आहिनि, सड़ियो पियो आहे। रमज़ान जो महीनो पूरो सड़ियो पियो। असां वसवारनि खे अपील कई त बाबा असांखे ट्रांसफार्मर ठारायो। इन खां पहिरीं असां पंहिंजे पैसनि ते फोड़ी चंदो करे ठारायो। हीउ बार बार ठही वियो आहे। ऐं 2 पाड़नि जा असांजे दायरा शरीफ़ जो पुराणो क़दीम पाड़ो आहे, उनजो बि सड़ियो पियो आहे, हिन जो बि सड़ियो पियो आहे। ऐं प्लस में हिते पाणी जी ॾाढी तंगी आहे। जंहिंजा नलका आहिनि त उनजो गुज़ारो त हले पियो नलकनि सां, जंहिंजा मोटर लॻल पिया आहिनि उहे त परेशान। वरी असांजे उडेरो लाल विलेज जी लाइट बहाल कई वञे, जीअं त अवाम ॾाढी परेशान आहे। गर्मीअ जो सख़्तु सिस्टम लॻो पियो आहे। इन जे करे वापडा वारनि खे पुरज़ोर अपील आहे असांजी, महिरबानी कनि, न त जीअं ही मेड़ा को हिते गॾु आहे, इन खां पोइ असां वरी रोड बंदि कंदासूं। कैमरामैन सज्जाद अली सां गॾु गुल मोहम्मद हिंगोरो, मेहरान टीवी।